नवाज़ न्यूज़ में भलीकार हम संझा सैयद आया बिशारत उमरो नज़र वजनासी ख़ास खबरों ते दादू जी अदालत उमेरबाग चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस में PPMPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो खे जवाबदार करार ॾेई छॾियो। सरदार चांडियो मॉडल कोर्ट जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। हुन चवणु आहे त फ़ैसिले में खेनि ॾोही करार नाहे ॾिनो वियो। केस में को बि सबूत पेश नाहे कयो वियो। अदालत जो हर फ़ैसिलो क़बूल आहे। उमेरबाग चांडियो अदालती फ़ैसिले खे सिंध जे शऊर जी सोभ करार ॾींदे चयो आहे त खेसि यकीन आहे त अदालत मां इंसाफ़ मिलंदो। सिंध हुकूमत मकानी चूंडनि में जेतिरी देरि कंदी असांखे ओतिरा वधीक वोट मिलंदा। माज़ी जी हुकूमत कराची लाइ को वॾो मनसूबो नाहे ॾिनो। 13 सालनि खां कराची शहर खे बहितर करण जी ज़िम्मेवारी पीपल्स पार्टी जी हुई। कराची जे ज़ख़्मनि ते मुरम वफ़ाक़ रखंदो। वफ़ाक़ जे 5 मनसूबनि ते कमु जारी आहे। एहसास एमरजेंसी तहत कराची खे 7 ऐं सूबे जे ॿियनि ज़िलनि में 65 अरब रुपया विरिहाया विया। कोशिशि हूंदी त 2023 जूं नयूं चूंडूं नई आदमशुमारी तहत थियनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी अली ज़ैदी ऐं ॿियनि सां गॾु कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। नून लीग वज़ीर आज़म हाउस के चूंडुनि में धांधली जो हेडक्वार्टर करार ॾेई छॾियो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जे एतिराज़नि जो जवाब ॾिनो वञे। जॾहिं आवाज़ उथारियूं था त चवनि था NRO न ॾींदासीं। नून लीग अवाम खे ॿुधायो त EVM इलेक्शन फ्रॉड आहे। मुखालिफ़ धुर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते अजाई वावेला करे रही आहे। इलेक्शन कमीशन जा समूरा इल्ज़ाम खिल जोगा आहिनि। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडनि लाइ इलेक्शन कमीशन EVM जो इस्तेमालु नथी करणु चाहे। हिन वक़्त ताईं 50 भेरा चूंडूं थियूं पर इलेक्शन कमीशन आइनी ज़िम्मेवारी पूरी नाहे कई। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल जी फैसलाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध समेत सॼे मुल्क में सुभाणे कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडुनि जूं तयारियूं मुकमल। 42 कैंटोनमेंट बोर्ड जे 219 वार्ड्स में चूंड दंगल लाइ मजमूई तौर ते 1559 उम्मीदवार मैदान में लथल। 1,97,741 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा इलेक्शन जो सामान पहुचा वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। पाकिस्तान जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना जी 73 वरसी ताईं अक़ीदत इतराम सां मल्हाई पई वञे। गवर्नर इमरान इस्माइल ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी क़ाइदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी। गवर्नर इमरान इस्माइल चवे थो क़ौम मुतहदी मसइलनि ऐं चैलेंज जो मुक़ाबिलो थियो आहे। पाकिस्तान हिकु मज़बूत ऐं पुरअमन अफ़गानिस्तान जो ख़्वाहिशमंद आहे। पाड़ेसरी मुल्कनि सां दोस्ताना लाॻापा पाकिस्तान जे मफ़ाद में आहिनि। पाकिस्तान चाहे थो त अफ़गान क़ौम पंहिंजो फ़ैसिलो पाण करे। क़ाइदे आज़म जे उसूलनि ते मुल्क खे ख़ुशहाल बणाईंदासीं। CPEC पाकिस्तान लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त असांखे क़ाइदे आज़म जे मिशन खे पूरो करणो आहे। गॾिजी मुल्की मफ़ाद लाइ कमु करण जी ज़रूरत आहे। कश्मीर में भारतीय ज़ुल्मनि जी मज़म्मत कयूं था।